बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझो नालो फकीर गुलाम मुस्तफा पल्ली है। असी गोठ फैज़मंद पल्ली जा रवासी आहियूं। असां मौक़िफ़ इहो रखण आया आहियूं त असांजे ॻोठ में हिन वक़्तु मसला हलनि पिया ॿ हलनि पिया। उन में हिकिड़ो मसलो आहे, ही मूंसां गॾु सनाउल्ला पल्ली आहे। इन्हनि सां बेवाजिबी कयो वेठा आहिनि मक़सूद वारा, सुभाणे ई मक़सूद वारा। ऐं उहो मैटर अलॻि आहे जंहिंजे करे अणवरतियूं थी अॻे फशियूं थियूं आहिनि। इन्हनि माण्हुनि असांजे ॻोठ में बाअसर माण्हू ॿ आहिनि। हिकिड़ो नाले गुलाम मुर्तज़ा वलद मुरीद पली, ॿियो एहसान वलद मुरीद पली, जिन जो माना हैबिट रही आहे, धंधो रहियो आहे त माना हू कूड़ियूं एफआरूं हॾनि खे सुन करे पे ॻोठ ते एफआरूं करे हॾ भञी हू माना ऐं नंबरवार सीरियल वाइज मटबा फिरियादी थींदा आहिनि। वरी मटबा शायदि थींदा आहिनि, वरी हुन एफआर में ॿियो फिरियादी, त वरी हुन में टियों, वरी सोट, वरी मामू, ईअं माना हू करे असांखे ड्रिघे प्रोसेस में विझनि पिया। हिन वक़्तु 2 एफआरूं अॻे कराए चुका आहिनि, जिन में हुननि माण्हुनि ख़ुदि हलां करे हिननि छोकिरनि खे धकण आया। उन्हनि धकनि खां पोइ वेड़ वधी वई, 2-3 धक हिननि खे लॻा, 2-3 उहे एफआरूं असां ते 2 करायूं आहिनि। उहे एफआरूं असां ते 2 करायूं। हाणे ही जेको कल्ह होटल ते मसलो थियो आहे, इहो निसार पल्ली आहे, अशरफ जो पुटु, जेको हिन वक़्तु कराची रहे थो पंहिंजे रोज़ी रोटीअ सां। उन सां बेवाजिबी इहो मक़सूद कयो वेठो आहे, मक़सूद पल्ली पुटु अब्दुल मजीद जो। इन्हनि ॿिन्ही मसलनि जी पाथारी करे थो गुलाम मुर्तज़ा पल्ली, ऐं होटल उन जी आहे। कुझु टाइम पहिरियां त हुन सॼो थाणो हलायो पिए, सॼो सिस्टम हलायो पिए, माण्हू ॿधराए छोड़ाए सिस्टम सॼो। उन खां पोइ असांजा रईस सरदार उन्हनि हुनखे चयो त बाबा तोखे फैसले में कसु कान लॻंदी। ख़ान मोहम्मद साहब चयो बा तूं फैसले ते अच। हू अमीर आहिनि पाड़े जा, हू चवंदा ॿिन्ही दुनियाउनि खे लाचारो। हू फैसले ते न आयो। हुन चयो त मुंहिंजो कोर्ट ते छॾियला। उहो कोर्ट उहो असांखे कंदो रहियो, एफआरूं कंदो रहियो। असांखे रेसनि जी तरफ़ां आया महिरबानी थी त बाबा कानूनी वेड़ वञी कयो, बाक़ी हूअ वेड़ खां अलाह तव्हांखे ढकींदो, उहा वेड़ करणी न आहे। असां चुप सब्र में रहियासीं। हाणे हिन वक़्तु हू फशरी करे वियो आहे, हिकिड़ो धक हिन खे हणी वियो, उहो वहिंवार वठे थो हिननि खां सिधो, हुनजो सिधो पाण में मैटर आहे। असांजो हुन में को बि असां ॻोठाणनि 9-10 ॼणनि जा हिननि नाला ॾेई छॾिया आहिनि। खामखां असां ते एफआरूं खामखां आहिनि। असांखे न का जन न का कना। CCTV कैमराऊं आहिनि, उन में फुटेज सोशल मीडिया ते हलनि पिया। असांजे ॻोठ में जिन माण्हुनि ते हुननि एफआरूं कराइनि उहे ग़रीब मिसकिन आहिनि, उन्हनि जो को बि उन सां वास्तो न आहे। ऐं ही असांखे हरू भरू खामखां परेशान करणु चाहे थो। ऐं इन जे लाइ असां SSP साहिब तनवीर जेको बि आहे हींअर मौलाना SHO दौलतपुर, उन्हनि जी इहा महिरबानी थिए त साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करे। अगरि असीं ॾोही आहियूं त असां ते रेट बि थियनि, असां हुन सां मुलविस आहियूं असां ते रेट बि थियनि, असां जूं गिरफ़्तारियूं बि थियनि। बाक़ी असां नाइंसाफ़ी क्लियर नाइंसाफ़ी आहे, साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी कई वञे। ऐं इनशाअल्लाह असां कोर्ट में बि अहिड़ो मौक़िफ़ पेश रखंदासीं। ऐं ही असांजी ॻाल्हि रिकॉर्ड ते रखी वञे त गुलाम मुर्तज़ा पल्ली तमामु हिकिड़ो सॼे ॻोठ जे लाइ हिकिड़ो आज़ार बणिजी वियो आहे। इन जे लाइ महिरबानी इहा थींदी त इंक्वायरी कई वञे। ऐं असांजे ख़ासि करे असांजे रेसनि खे मिसगाइड कयो थो वञे। असांजा जेके अमीर आहिनि उन्हनि खे मिसगाइड कयो थो वञे। उते हू पाण खे लिबासुल मोमिनीन सॾाए थो, पर हुन जा कम ॿिया आहिनि, उन्हनि खे उहा ख़बर ई कान्हे का। हू हिकिड़ी केसर बादशाह ॿुधनि था, पोइ चवनि था त बाबा वाक़ई हिन सां बेवाजिबी आहे। पर इहे रेट मां उन्हनि खे काइंडली रिक्वेस्ट कंदुमि त असांजा पंहिंजा अमीर आहिनि, असांजा अगरि ॾोह आहे असांखे न त गुलाम मुर्तज़ा केरु थींदो आहे जेको सरदार ख़ान मोहम्मद साहब जे फैसले ते नथो अचे। उहे अमीरनि हुनखे चवनि बाबा तूं इन ड्रिघे प्रोसेस में न वञ, तोखे हिते फ़ाइदो आहे। ॻाल्हियूं ॿुधनि, जेको बि असां ॾोही थींदासीं असां वहिंवार में भरंदासीं। बाक़ी असांखे कूड़नि एफआरनि खां असांखे तंग कयो पियो वञे। असांखे इंसाफ़ खपे। SSP खे बि रिक्वेस्ट आहे। अणवणत असांजी उहा सनाउल्ला जे मसइले ते हलंदड़ हुई। ही जेको मसइलो आहे उहो ॿियो आहे। सनाउल्ला जे मसइले में बि उन मसइले जी बि पाथारी गुलाम मुर्तज़ा थो करे। महबूब साईं जो FIR साईं 10 माण्हुनि ते आहे। 10 माण्हुनि ते नाजाइज़ FIR 10 माण्हुनि ते।
ॿ फुटेज में हिकिड़ो त हुनजो जेको वहिंवार वठण आयो आहे उहो उन सां बि बेवाजिबी हुन उहो बि पंहिंजे रोज़ी रोटीअ सां आहे किथे थो रहे छा थो करे उन ते बि हिते एफआर ते में नाला ॾियारे नॉमिनेट करे उनखे तंग करे ऐं उन जो सिधो सो वहिंवार उहो हली आयो मुर्तज़ा दबा मूंखे वहिंवार पंहिंजो वठी ॾे पर हिन चयोसि तोखे जेको करिणो आहे करे वञिजे बिल्कुलु बिल्कुलु सही बिल्कुलु सही हाणे मां ओपन को थो ॻाल्हायां पर माना तमामु हुन सां नाइंसाफ़ी तमामु आहे इन मक़सूद वलद अब्दुल मजीद पली नगी मसइलो आहे इन्हनि सां इहे हुन सां बेवाजिबी कयो वेठा आहिनि जेको माना उनखे वहिंवार नथो मिले ऐं उनजी पाथारी मुर्तज़ा करे थो सनाउल्लाह जी भाणेज मक़सूद जो मारोट खणी वियो आहे उनजी पाथारी बि उहो मुर्तज़ा करे थो जेको माना हुन जो सिस्टम आहे भाड़ियुनि जे हथां जवाननि जा पटका वेठो थो लहराए कंहिंखे ख़बर ई न आहे असांजा अमीर वेठा आहिनि हिते असांखे ॿुधनि असांखे ॾिसनि अगरि असांजी हुन सां बेवाजिबी हुन सां सभु जो सभु असांखे थाणे में ॾेई छॾे साईं हिकिड़ो असां पेश करे ॾिनो आहे हिकिड़ो माण्हू असां पेश करे ॾिनो आहे पुलिस जिन न पई छॾे असांजे दरनि ते वेठी आहे शाम सुबुह वेठी साईं को बि तलक न आहे को बि वास्तो न आहे जेॾी महिल इहा फायरिंग स्टार्ट थी आहे त आउं रियल एस्टेट जो कमु कंदो आहियां ऐं हूअ बाक़ाइदे सिंगर बि आहियां पाण ॻाईंदो बि आहियां फुकराई राग मां उते कंहिं पार्टी खे ज़मीन विज़िट पियो कयां उते मूंखे फोन आई त यार फायरिंग पई हले जेका मूं चयो बाबा जंहिं फोन कई मूं हुनखे चयो मुंहिंजो बाबा तव्हांजो छा वञे त हिमार करे वेही रहो आयसि मोटी त बाबा फलाणा आहे जेके माना जिन जो हुन सां मसइलो हलंदा एफआरूं असां ते थी वई असांजो मुतालबो इहो आहे एसएसपी साहब खां जेको बि असांजे ज़िले ते वेठा आहिनि शहीद बेनज़ीर भाई एसएसपी उनखे गुज़ारिश आहे एसएचओ दौलतपुर खे गुज़ारिश आहे ऐं एसएचओ साहिबान खे एसएसपी साहिबान खे इहा ख़बर हुअणु घुरिजे त असां जे अगरि ॾोही आहियूं त असांखे कैफ़े किरदार ताईं पहुचाइजे असीं साफ़ आहियूं त उहा साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करे इहे 5 एफआरूं गुलाम मुर्तज़ा ते कनि न त असां चवंदासीं त असां सां इंसाफ़ थियो इहो बेवाजिबी पियो करे नाइंसाफ़ी पियो करे असां वसीम पली हाज़िर करे छॾियो आहे जेको नाइंसाफ़ी आहे उन सां बेवाजिबी आहे पर हाणे असां मजबूरी में इंतहाई ज़ुल्म आहे असां सां